بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألم تر إلى الملأ من بني إسرائيل من بعد موسى إذ قالوا لنبي له ابعث لنا ملكا نقاتل في سبيل الله قال هل عسيتم كتب عليكم القتال ألا تقاتلوا قالوا وما لنا ألا نقاتل في سبيل الله وقد أخرجنا من ديارنا وأبنائنا فلما كتب عليهم القتال تولوا إلا قليلا منهم والله عليم بالظالمين. وقال لهم نبيهم إن الله قد بعث لكم طالوت ملكا قالوا أنى يكون له الملك علينا ونحن أحق بالملك منه ولم يؤت سعة من المال قال إن الله اصطفاه عليكم وزاده بسطة في العلم والجسم والله يؤتي ملكه من يشاء والله واسع عليم. وقال لهم نبيهم إن آية ملكه أن يأتيكم التابوت فيه سكينة من ربكم وبقية مما ترك آل موسى وآل هارون تحمله الملائكة إن في ذلك لآية لكم إن كنتم مؤمنين. صدق الله العظيम. चान ॾिठो तूं बनी इसराइल जे जमात जे तरफ़ मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खां बाद में जंहिं वक़्तु चयूं नबी जे लाइ जेको इन्हनि जो नबी हुयो मोकिल तूं असांजे लाइ बादशाह खे जो लड़ाई कयूं क़िताल कयूं असां अल्लाह जे रस्ते में। चई छा क़रीब आहे जेकॾहिं फ़र्ज़ कयो वञे तव्हां ते क़िताल त न क़तल कयो तव्हां। चयूं छा आहे असांजे लाइ जो न क़तल कंदासीं असां, न लड़ाई कंदासीं असां, न क़िताल कंदासीं असां अल्लाह जे रस्ते में। हालांकि कढिया विया आहियूं असां पंहिंजे घरनि खां पंहिंजे पुटनि खां। पोइ जॾहिं फ़र्ज़ु कयो वियो इन्हनि ते क़िताल त पुठी ॾिनऊं मगर थोरड़नि इन्हनि खां। ऐं अल्लाह ॼाणंदड़ आहे ज़ालिमनि खे। ऐं चयो इन्हनि जे लाइ इन्हनि जे नबी बेशक अल्लाह ताला मोकिलिया तव्हांजे लाइ तालूत खे बादशाह बणाए करे। चयूं कीअं हूंदी उन जे लाइ बादशाही असांजे मथां, हालांकि असां वधीक हक़दार आहियूं बादशाही जा इन्हीअ खां। ऐं न ॾिनो वियो आहे कुशादगी माल खां। फरमाईत बेशक अल्लाह ताला चूंडियो आहे इन्हीअ खे तव्हां ते ऐं ज़्यादा कई इन्हीअ खे कुशादगी सां इल्म में जिस्म में। अल्लाह ताला ॾे थो बादशाही उन जी जंहिंखे चाहे। अल्लाह ताला कुशादे इल्म वारो आहे। ऐं फरमाए इन्हनि जे लाइ इन्हनि जे नबी बेशक उन जे बादशाही जी निशानी जो ईंदी तव्हां वटि संदूक पेटी जो इन्ही में हूंदो सुकून राहत तव्हांजे रब जे तरफ़ां ऐं कुझु बचियल शयूं तबरुकात उन खां जो छॾियो आले मूसा ऐं आल हारून अलैहिमुस्सलावात व तस्लीमात खणंदा इन्ही संदूक या पेटी खे मलाइक। बेशक इन्ही में अलबत निशानी हूंदी तव्हांजे लाइ जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो। सूरतुल बक़रा ॿियो सिपारो सूरत जो 32 रुकू आयत नंबर 245 खां आयत नंबर 248 ताईं रुकू जे इख़्तिताम ताईं इन्हनि चंद आयतुनि जी तिलावत कईसीं। ऐं इन्हनि जो मुख़्तसर तफ़सीर हिन रीत आहे त अल्लाह ताला इन्हनि आयात में
बनी इसराइल जो हिकिड़ो किस्सो बयानु फ़रमायो आहे ऐं जेके हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम का तख़मीनन ऐं अंदाज़न 1100 साल पहिरियों गुज़री चुको आहे। इन किस्से में जिहाद ऐं क़िताल जी तरग़ीब, आदाब जिहाद जी तालीम, सब्र तहम्मुल जी तलक़ीन ऐं अल्लाह ताला पंहिंजे कुदरत के बयानु फ़रमायो आहे। इहो किस्सो हिन रीत आहे, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे वफ़ात खां पोइ हिक ज़माने ताईं बनी इसराइल जो हाल दुरुस्त रहियो ऐं उन्हनि जो कमु ठीकु रहियो। आहिस्ता आहिस्ता जॾहिं उन्हनि तौरात जा अहकाम छॾे ॾिना, अल्लाह ताला उन्हनि जे मथां उन्हनि जे दुश्मननि खे मुसलत कयो ऐं अमालिका उन्हनि ते ग़ालिब आया। जालूत जेको काफ़र बादशाह हुयो, उन बनी इसराइल जे केतिरनि ई शहरनि ते कब्ज़ो कयो, सैकड़े ॿारनि खे पकड़ियईं, उन्हनि खे ग़ुलाम बणायईं, छोकिरियुनि खे बानियूं बणायईं, बनी इसराइल खां तौरात खसियईं, उन्हनि खे ज़िल्लत ऐं रुसवा कयईं। बनी इसराइल जे अशराफ़ ऐं वॾनि सरदारनि जो ख़्यालु पैदा थियो त इन ज़िल्लत ऐं रुसवाई जो मुदावो इलाज इहो आहे त पंहिंजे नबी जंहिंजो नालो शमवील हुयो, शमवील अलैहिस्सलातु वस्सलाम, इन वक़्त में जेको नबी हुयो उन जो नालो हो शमवील अलैहिस्सलातु वस्सलाम, उन खां दरख़्वास्त कयूं त को बादशाह मुक़ररु करे। शमील अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे इहो जवाबु ॾिनो, तव्हां जेकॾहिं जिहाद ऐं क़िताल जो हुकुम तव्हांखे थी वञे त मतां तव्हां न करे सघो। पोइ उन्हनि चयो त जिहाद ऐं क़िताल असां कीअं न कंदासीं, असांखे घरनि खां कढियो वियो, असांजे घरनि ते कब्ज़ो कयो वियो, असांजे ॿारनि खे गिरफ़्तार कयो वियो, पुटनि ऐं न्याणियुनि खे बाना ऐं बानियूं बणायो वियो, असां इहो कीअं सबुरु कंदासीं। असांखे को बादशाह मुक़ररु करे ॾे जंहिंजे क़यादत में असां जिहाद ऐं क़िताल कयूं। पोइ हज़रत शमील अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे तरफ़ों उन्हनि जे लाइ तालूत बादशाह मुक़ररु थियो। जॾहिं तालूत मुक़ररु थियो, जालूत काफ़र हुयो, तालूत हज़रत शमील अलैहिस्सलातु वस्सलाम जे नबूवत में अल्लाह जे तरफ़ां इन्हनि बनी इसराइल जे लाइ बादशाह मुक़ररु थियो, तालूत। पोइ जॾहिं इन्हनि बनी इसराइलनि ॿुधो, एतिराज़ात शुरू कयूं। पहिरें नंबर ते एतिराज़ इहो कयूं त इहो त फ़क़ीर माण्हू आहे, क़ौम जो ग़रीब माण्हू आहे, रंगरेज़ आहे, रंग जो धंधो कंदो रंगरेज़ माण्हू आहे, शाही ख़ानदान सां उनजो ताल्लुक़ कोन्हे को, असां शाही ख़ानदान जा माण्हू आहियूं, बादशाही जे हक़ लाइक़ु असां आहियूं, असां शाही ख़ानदान मां कोई माण्हू हुजे न जंहिंखे बादशाहत मिले। पोइ ॿियो एतिराज़ इहो कयूं त तालूत तो वटि त माल कोन्हे, दौलत कोन्हे, दौलत जी कुशादगी कोन्हे, दौलत बि असां वटि आहे, सरमायो बि असां वटि आहे। पोइ अल्लाह जे नबी ते इहे एतिराज़ात शुरू कयूं। अल्लाह ताला उन्हनि खे फ़रमायो त अल्लाह ताला इन्नल्लाह अस्तफ़ाहु, अल्लाह इन्ही जो इंतिख़ाब कयो आहे, अल्लाह इन्ही खे चूंडियो आहे, अल्लाह जे तरफ़ां इन्ही जी चूंड आहे ऐं इहो तव्हांजो अल्लाह जे तरफ़ों बादशाह मुक़ररु थी चुको आहे। उन जी क़ाबिलियत ऐं उन जी सलाहियत, तालूत जे बादशाही जा 4 सबब अल्लाह ताला बयानु फ़रमाया। पहिरें नंबर ते त अल्लाह ताला उनखे ख़ुदादाद सलाहियतूं ॾिनियूं जंहिंजे करे अल्लाह ताला उनखे चूंडियो। ॿिए नंबर ते इहो त वुसअत इल्म, अल्लाह ताला उनखे वसी इल्म ॾिनो हो जंहिंजे ज़रिए सां हुकुमरानी करे पियो, तदबीर मुल्की जो दारो मदार आहे। 3 नंबर ते अल्लाह ताला उनखे जिस्म तवानो ॾिनो जो उन सां बहादरी, शुजात ऐं क़ुवत मुदाफ़ात हुई। 4 नंबर ते उनखे ग़ैबी ताईद हुई, अल्लाह जी मदद हुई। 4 इहे सबब हुया जेके अल्लाह ताला उनखे ॾिना हा। वल्लाहु युती मुल्कहु मन यशा, अल्लाह ताला जंहिंखे बादशाही वणे से ॾे, अल्लाह जी कुदरत आहे। बनी इसराइलनि जे सरदारनि तालूत जे बादशाह थियण खे
ॾाढो ॾुखियो सम्झो ऐं इन खे वञण जे लाइ तयारु न हुआ। बिल आख़िर अल्लाह जो नबी हज़रत शमूईल अलैहिस्सलाम उन्हनि खे सम्झाईंदो रहियो, उन्हनि खे ॿुधाईंदो रहियो। आख़िर में उन्हनि त चयो त भला इन जे बादशाही जे मुतालिक़ का निशानी हुजे, का अहिड़ी शइ हुजे जो असां उनखे सम्झूं त अलाह जे तरफ़ां आहे। पोइ अल्लाह ताला हज़रत शमूईल अलैहिस्सलाम जे ज़रिए सां उन्हनि खे ॿुधायो त मलाइक हिकिड़ी पेटी खणी ईंदा, उन पेटी में हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत हारून अलैहिस्सलाम जा कुझु तबरुकात हूंदा। उन जे ज़रिए सां तव्हांखे फुतूहात ऐं सकीनत हासिलु थींदी, उन में बरक़ात हूंदियूं। उन पेटी खे मलाइक खणी ईंदा। पेटी उन ताबूत में तौरात जूं 2 तख़्तियूं हुयूं ऐं उन्हनि तख़्तियुनि जा टुकड़ा हुआ जेके भॻल हुआ। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत हारून अलैहिस्सलाम जी लठ हुई ऐं उन्हनि जा पटका मुबारक हुआ ऐं उन्हनि जा जूता वग़ैरह हुआ। उन संदूक जी आमद इहा थी जो फ़रिश्ता उन ताबूत खे खणी करे हज़रत तालूत जे साम्हूं रखियऊं ऐं उन जे बादशाही ते पोइ उन्हनि बनी इसराइलनि तस्लीम कयो। पोइ अॻिते जिहाद जो आगाज़ थियो। जिहाद में अल्लाह ताला इन्हनि खे इन जिहाद में हज़रत दाऊद अलैहिस्सलाम भी शरीक हुयो, पर उहो अञा नबी न थियो हो। उहो हज़रत तालूत जे इन क़यादत में जॾहिं जालूत सां जंग थई त जालूत ज़िरे पोश हथियारनि सां लेस, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम वटि न कोई हथियार, न तलवार, न का क़िस्म जो कोई हथियार हुयो, सिर्फ़ु 3 पत्थर हुन सां हुया। पोइ रिवायतुनि में तफ़सीरनि में लिखियलु आहे, रस्ते में दाऊद अलैहिस्सलाम खे हिकिड़े पत्थर आवाज़ ॾिनो, या दाऊद ख़ुज़नी फ़बी तक़्तुल जालूत। ए दाऊद अलैहिस्सलाम, उन वक़्त में अञा दाऊद अलैहिस्सलाम नबी न हुयो। पत्थर हिकिड़े ॻाल्हायो, ए दाऊद अलैहिस्सलाम मूंखे खण, मुंहिंजे ज़रिए सां तूं जालूत खे क़तल कंदे। पोइ उनखे खयईं ऐं पंहिंजे थेली में रखियईं। पोइ वरी ॿिए पत्थर आवाज़ ॾिनो, अहिड़ी तरह 3 पत्थर आवाज़ ॾिनो। जॾहिं जालूत पंहिंजे घोड़े ते सवार थी करे ज़रा ऐं तलवार लॻाए करे मैदान में निकितो, दाऊद अलैहिस्सलाम खे फ़क़ति इहे 3 पत्थर ॾिसी करे चयईं त तो वटि त कुझु आहे ई कोन। पोइ हज़रत दाऊद अलैहिस्सलाम उन पत्थर उनखे हया, उन जे खाॾी ऐं उन जे पेशानी ते लॻा। उन जे ज़रिए सां जालूत खे अल्लाह ताला नेस्तो नाबूद कयो ऐं हज़रत तालूत इन ख़ुशीअ में पंहिंजी न्याणी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे निकाह में ॾिनी। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम सां उन जो निकाह थियो। पोइ बनी इसराइलनि दाऊद अलैहिस्सलाम खे बादशाह मुक़ररु कयो। दाऊद अलैहिस्सलाम खां पहिरियों बनी इसराइल जी बादशाहत इन ते कंहिं ते मुतफ़िक़ न हुई। दाऊद अलैहिस्सलाम जे बादशाहत ते उन्हनि खे इतिफ़ाक़ थियो ऐं दाऊद अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला सुल्तनत ऐं बादशाहत सां गॾु इल्म ऐं हिकमत नबूवत बि अता कई। ऐं दाऊद अलैहिस्सलाम खां पहिरियों कंहिं बि माण्हू में सुल्तनत ऐं नबूवत गॾु न हुई। बादशाहत, सुल्तनत ऐं नबूवत जो आगाज़, ॿई शयूं गॾोगॾु इन्हनि जो आगाज़ हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खां थियो आहे। पोइ हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला ॿिया बि कुझु मामलात सेखारिया, जीअं ज़िरूं वग़ैरह ठाहिणु। लोह खे अल्लाह ताला उनजे हथ में मेण बणाए छॾींदो हो ऐं इहो मज़दूरी कंदो हो, पंहिंजे हथनि सां कमाईंदो हो, खाईंदो हो। पखियुनि ऐं किवलिन जी ॿोली सम्झंदो हो ऐं ख़ुशि आवाज़ अल्लाह उनखे एतिरो अता फ़रमायो हो जो जबल बि उन सां गॾु आवाज़ कढंदा हुया। पोइ इन खां बाद में अस्ताणी रुकू पूरो थियो। आइंदा जो वाक़ियो इंशा अल्लाह ताला आइंदा रुकू में आहे। ज़िंदगी रही त इंशा अल्लाह ताला सुभाणे वरी इन जो तफ़सील पढ़ंदासीं। रब्बना आतिना फ़िद्दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु व अला आलिहि व सहबिहि व ज़ुर्रिय्यतिहि अल बैति अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।